अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद ठीक हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, ज़ार ज़िंदगी ड्रामे में अब्बास जी शादी पंहिंजे मामे जी धीउ सां थी रही आहे, थियण वारी आहे, पर इहा शादी न थी सघंदी छो जो अब्बास जी कुंवार वनवा मां उथंदी। इन जे पोयां वजह छा आहे? छो जो करे कमदार खुदनि मौत मतलब मरी वेंदो, ड्रामे मां ख़त्म थी वेंदो। हिन ड्रामे मां कमदार खे आख़िर केरु मारींदो, मतलब छो मारींदो? कमदार खे मारण वारो या त ओठो हूंदो या रईस कमाल खान। घणे क़दर इहा ख़बर पई आहे त रईस कमाल खान पंहिंजी साज़िशनि मुताबिक़ मारींदो ओठे, ऐं जीअं रईस गफ़ार खान जे विच में अञा झेड़ो वधी वञे। इन जे करे मां पंहिंजे कमदार ओठ पंहिंजे मक़सद में कामयाब थिया, जीअं रईस ॻोठ जो रईस मां सॾाइजां ऐं मुंहिंजा हुकुम ॻोठ ते हलनि। हुन इहो बि ख़्यालु न कयो त हू मुंहिंजो मतिलबु सहुरो हुयो। कमदार बि हुन सां हर गुनाह में शरीक हुयो, पर खेनि हुन खे बि माराए छॾियो। सोनी जेको आहे त वनवा में उथंदी। वधीक अपडेट ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, महिरबानी।